You are watching 12 p.m. Bulletin. आइन पढ़ण सां वाज़े थिए थो त पार्लियामानी पार्टी तरफ़ां मेंबर्स खे हिदायत ॾियणी हूंदी आहे। इन सवाल जे जवाब लाइ वधीक कंहिं बि क़ानून जी दलील जी ज़रूरत नाहे। सुप्रीम कोर्ट में पंजाब जे डिप्टी स्पीकर जी रूलिंग ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस उमर अता बिंदयाल जा रिमार्क्स। डिप्टी स्पीकर जे वकील इरफान कादर अदालत में चयो त सनस असील जी हिदायत आहे त कार्रवाई में पेश न थियनि। क़ौमी सतह ते अदालती कार्रवाई जो बाइकॉट हली रहियो आहे। परवेज़ इलाही जे वकील अली ज़फ़र जा दलील जारी। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चीफ जस्टिस के सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चीफ जस्टिस के ख़त लिखी 28 जुलाई ते जजिस मुक़ररी बाबत कमीशन जे इजलास ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। ख़त में जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो चवणु आहे त मोकल ते वियो हुयसि त को बि इजलास शेड्यूल्ड न हो। मुंहिंजे परदेह वञण बाद कमीशन जा 2 इजलास थिया। 28 जुलाई ते 3 इजलास बि मुंहिंजी ग़ैर मौजूदगी में थियो। जजिस मुक़ररी में हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं सीनियर जजिस खे बाईपास करण खां अॻु चीफ जस्टिस जी नामज़दगी जो तरीक़ेकार गौर हेठि आंदो वञे। सुप्रीम कोर्ट जो सीनियर तरीन जज जजिस जी नामज़दगी जो तरीक़ेकार तय करण में नाकाम रहियो। जजिस मुक़ररी जे मामले ते चीफ जस्टिस जी तकड़ ते सवालिया निशान आहे। खीरथर जाबलू पट्टी ते बरसात बाद नई गाज में पानी जो चाड़ जारी। नई गाज 22 फुट वही अचण बाद आपाशी खातो अलर्ट। आरडी पंजाब वटि पानी जे चाड़ खे मुंहुं ॾियण लाइ ॻरी मशीनरी तलब। गाज जे पानी भर पासे मौजूद केतिरनि ई ॻोठनि खे घेरे वरितो। हाजी खान ब्रिगबाला ऐं वाही पांदी वटि गाज जो पानी ओवरटॉप थियण लॻो। पानी जे तेज़ वहकरनि सबबि रोड मुख़्तलिफ़ हंधनि तां टुटी वियो। काछो में ॿोॾि जहिड़ी सूरतहाल बावजूद इंतज़ामिया हरकत में न आई। काछे जो दादू ऐं जोही शहरनि सां ज़मीनी राब्तो काटा थियण सबबि सवें ॻोठनि में ख़ुराक सूदो ॿियो बुनियादी सामान खुटी वियो। गैस्ट्रो बुख़ार ऐं चमड़ी जूं बीमारियूं बि वधण लॻियूं। बरसात ऐं नई गाज जे पाणी में फाथल काछो वासियुनि तरफ़ां तुर्त रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन शुरू करण जी अपील। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स ज़माने जूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।